बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सघदे अहिड़ी सच जकड़ियल मुंहिंजे जीअ खे। दोस्तो अस्सलाम वालेकुम। आउं सिकंदर जतोई, साबिक़ सदर पीटीएल ऑफ सिंध, साबिक़ जनरल सेक्रेटरी पीटीएल ऑफ सिंध ऐं डिवीज़नल सदर पीटीएल ऑफ डिवीज़न सखर। साथियो, अॼु मूंखे लाइव अचण जी ज़रूरत उन करे महसूस थी त 29/12/2022 ते पीटीएल ऑफ सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास हुयो ऐं उन खां पोइ असांजे मोहतरम साथी साईं गाज़ी ख़ान जमाली साहब जेके कार्रवाई लाइ थी ऐं उन कार्रवाईअ में उन जेका तनक़ीद कई, मां ज़रूरत महसूस कई त हक़ीक़तनि खां सिंध जे उस्तादनि खे वाक़ुफ़ु करियां। दोस्तो, पीटीएल सिंध जी वर्किंग कमेटी जेका 29/12/2022 ते पीटीएल जी मरकज़ी ऑफिस हैदराबाद में तलब कई वई हुई, उन जो तरीक़ेकार इहो आहे त गॾिजाणीअ खां घटि में घटि 3-4 ॾींहं अॻु में सभिनी मेंबरनि खे एजेंटाऊं ऐं उन जो इतला अॻु में मोकिलियो वेंदो आहे। हाजी शफ़ी मोहम्मद सटियो साहब ऐं उन जे दोस्तनि खे मूं समेत, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे समेत ऐं साईं ज़फ़र लाखो, साईं मुमताज़ शाह, साईं नूर मोहम्मद सुमरो, कराचीअ जा असांजे 5 ज़िलनि जा सदर साहिबान, लाड़काणे ज़िले जो सदर, जेके बि दोस्त असांजी पंचायत सां वाॻियल हुया, कंहिं बि हिक दोस्त खे मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहब जी तरफ़ खां को बि मीटिंग जो इतला न हुयो। उन इजलास में जामशोर ज़िले जे सदर असांजे भाउ साईं बचल ख़ासकेली साहब हिकु बहितरीन ॻाल्हि कई त सुबुह जो मां मोहतरम गुलाम रसूल उमर साहब सां ॻाल्हायो त हाजी शफ़ी साहब वारनि खे मीटिंग जो इतला ॾियो ऐं वाक़ई ईअं ई थियो। हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहब खे 29 तारीख़ ते 10 खां 11 बजे टाइम जे विच ते फ़ोन कयो वियो त साईं अव्हांखे मीटिंग जो इतलाउ आहे। उन बि मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहब साईं गाज़ी ख़ान जमाली साहब खे निशानजी कराई त हिननि असांजे दोस्तनि खे इतलाउ न आहे ॾिनो वियो ऐं उन खां पोइ गाज़ी ख़ान जमाली साहब 10:30 पौणे 11 बजे हैदराबाद खैबर होटल ते दोस्तनि सां नाश्तो करे रहियो हुउसि। मरकज़ी बॉडी जो मालिया सेक्रेटरी मोहतरम अब्दुल शकूर सारंग साहब वेठो हुयो त गाज़ी ख़ान जमाली साहब जो फ़ोन आयो, मां हुन सां ॻाल्हायो, हुन मीटिंग जो इतलाउ ॾिनो ऐं मां बि हुनखे निशानदगी कई त हिननि दोस्तनि खे तव्हां मीटिंग जो इतलाउ न आहे ॾिनो। ख़ैर, असां सभु दोस्त गॾिजी करे सिंध जी वर्किंग कमेटीअ में 3:30 बजे खनि या 2:45 बजे खनि पहुतासीं। दोस्तो, वर्किंग कमेटी में शिरकत जे लाइ असां उसूली तौर ते जंहिं ॾींहुं हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहब जे तरफ़ां ऐं असां दोस्तनि जी पंचायत जे तरफ़ां सिंध जे तइलीम खाते में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि ऐं असांजी तनज़ीम अंदरि बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि जेके रिटायर करे विया, उन्हनि खे एवॉर्ड तक़रीब जो प्रोग्राम रखियोसीं। असां दोस्तनि उन ॾींहुं ज़हनी तौर ते फ़ैसिलो करे छॾियोसीं त असांखे वर्किंग कमेटीअ में हलणो आहे। सवाल तो पैदा थिए असां वर्किंग कमेटी में छो न पियो वियासीं। दोस्तो, जॾहिं पीटीएल ऑफ सिंध जी ॿियो दफ़ो हैदराबाद में इलेक्शन थी, असां दोस्तनि खे मुबारकूं ॾेई आयासीं
चंद कलाकनि खां पोइ उन्हनि दोस्तनि जी कैंप मां माण्हू फ़ोन कया त तव्हां सां हिन तरीक़े सां बोगस वोट पिया आहिनि। पोइ असां पाण में दोस्तनि जी 4 ॾींहंनि खां पोइ मीटिंग रखीसीं। एतिरे में मरकज़ी पार्टी जा दोस्त जॾहिं पंहिंजे घरनि ॾे रवाना पिया थिया, मोहतरम साईं गुलाम रसूल मार साहब जॾहिं असां हुनखे मुबारक ॾेई आयासीं, सखर रवानो पियो थिए त हुन ते फ़र्ज़ु पियो आहे थिए त सखर ज़िले जे सदर खे फ़ोन करे इतलाउ ॾे। पर साईं सखर ज़िले जे सदर खे इतलाउ ॾियण जे बजाए जेके हुनजे मदे मुक़ाबिल इलेक्शन में बीठा हुया, हारायल धुरनि खे इतलाउ ॾिना ऐं उन्हनि सभिनी उन रैलीअ में, उन आजियाणे में सखर ज़िले जे सदर ऐं सखर डिवीज़न जे सदर ख़िलाफ़ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया, उन जा उहे दोस्त गवाह आहिनि ऐं उहे दोस्त गवाह आहिनि जिन सोशल मीडिया उन दौर में ॾिठी हूंदी। उनखां पोइ जॾहिं साईं अब्दुल शकूर सारंग साहब पंहिंजे ज़िले ॾे रवानो थियो, सिजावल ज़िले जे दोस्तनि, ठठे ज़िले जे दोस्तनि साईं अब्दुल शकूर साहब खे आजाणो ॾिनो त उन में तकीर कंदे हिकिड़े उस्ताद असांजे सिजावल ज़िले जे सदर मोहतरम साईं मोहम्मद मूसा लगारीअ खे जिन लफ़्ज़नि में यादि कयो, अॼु उहा तकीर सोशल मीडिया में पई आहे। ऐं असां जॾहिं मीटिंग कईसीं, चयोसीं त असां दोस्तनि खे फ़िराक दिली सां क़बूल करे आयासीं। दोस्तनि जी कैंप मां बि फ़ोन अचनि पिया त पोइ असां आईनी रस्तो अख़्तियार कयोसीं त असांखे वोट ॾेखारिया वञनि। असां उहा पिटीशन दाख़िल कईसीं। ख़ैर उहे वोट असांखे हिन महिल ताईं न ॾेखारिया विया, पर असां एवार्ड तकरीब वारे ॾींहुं फ़ैसिलो कयोसीं त असांखे सिंध जी वर्किंग कमेटी वञिणो आहे। उनखां पोइ सिजावर ज़िले जे सदर साहब ऐं ठठे जेको असांजो बानी ज़िलो आहे, उनजे सदर मोहतरम भाउ शरीफ़ तुने साहब जिन हिकिड़ी पोस्ट रखी त असांजा जेके दोस्त आहिनि उहे वर्किंग कमेटीअ जे इजलास में लाज़मी अचनि। साईं मोहम्मद बचर ख़ासकेली ऐं उन्हनि दोस्तनि जे जेको किरदारु अदा कयो, असां ज़हनी तौर ते हूअं ई फ़ैसिलो कयो, पर दोस्तनि जे किरदारु अदा करण सां इहो थियो त खीर में खंडु पइजी वई ऐं असां दोस्त फ़िराकदिली जो मुज़ाहिरो करे सभिनी इख़्तिलाफ़नि खे पासे ते रखी 29 तारीख़ जी वर्किंग कमेटीअ में शरीक थियासीं। दोस्तो, जॾहिं असीं वर्किंग कमेटी में आयासीं, इजलास जी बाक़ाइदे शुरूआत थी ऐं तलावत पाक करण खां पोइ मरकज़ी सदर साहब खे ब्रीफिंग जे लाइ जनरल सेक्रेटरी साहब घुराइण वारो हुयो त इजलास में बिल्कुलु विची सीटनि ते वेठल असांजो मोहतरम साथी, असांजो सीनियर साथी सांगड़ ज़िले जो सदर साहब बिना जनरल सेक्रेटरीअ जे टाइम ॾियण जे, बिना घुराइण जे उथी बीठो ऐं उन साईं पंहिंजी तक़रीर जी शुरूआत कई। अहिड़ियूं ॻाल्हियूं करण लॻो जेके मरकज़ी काबीना सां वाॻियल हुयूं। 10 मिंटनि ताईं मोहतरम दोस्त बिना मक़सद जे असां मथां कॾहिं रूमाल में ढकियल त कॾहिं खुलियल तनक़ीद कंदो रहियो। मोहतरम हाजी शफ़ी मोहम्मद सटिया साहब ऐं आउं खेसि चयो, अवां मरकज़ी नुमाइंदा न आहियो, न वरी मरकज़ जा तर्जमान आहियो। जॾहिं अवां जो वारो अचे, एजेंटा ऐं उस्तादनि जे मसइलनि ते दिलि खोले ॻाल्हाइजो। जेका ॻाल्हि असांजे हुन मोहतरम दोस्त खे न वणी ऐं माहौल गरम थी वियो। विच में कुझु असांजे मोहतरम दोस्तनि
पई करे उन माहौल खे थधो कयो। ख़ैर, असांजे नौशहरो फ़िरोज़ ज़िले जे सदर पीर मुज़फ़र ऐं साईं सालम ज़रदारी ऐं ॿियनि दोस्तनि विच में अची ॿिन्ही धुरनि खे ख़ामोश कराइण में वॾो किरदारु अदा कयो ऐं इजलास खे अॻिते वधाइण जे लाइ मोहतरम गाज़ी ख़ान मरकज़ी सदर खे ब्रीफिंग ॾियण लाइ घुरायो त मां उथी मरकज़ी काबीना खे मुखातिब थींदे अपील कई त असां जूं कुझु एजेंटाऊं आहिनि जिन ते 13-14 वर्किंग कमेटीअ जे मेंबरनि जूं सयूं थियल आहिनि ऐं उहे असां जूं एजेंटाऊं शामिलु कयूं वञनि ऐं कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरीअ जी बि उन में एजेंटा ते उन लेटर ते साइन हुई। दोस्तो, उहे असां जूं एजेंटाऊं ही आहिनि जेके हिन वक़्तु बि मरकज़ी काबीना वटि मौजूदु आहिनि। उहे मां एजेंटा पढ़ां पियो। कराचीअ में PTLF जी ऑफिस कंहिंजे हवाले आहे या विकिरो कई वई आहे। हीअ असां एजेंटा छो रखीसीं उन जो तफ़सील बि मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां। असांजी मरकज़ी बॉडीअ जे ऑफिस सेक्रेटरी जंहिंजो तालुक़ु कराचीअ सां आहे, बलोच साहब जी हिकु वीडियो वायरल थी जेका अॼु बि असां वटि व्हाट्सएप में मौजूदु आहे। साईं चयो त कराचीअ जी ऑफिस खपी वई आहे, विकिरो थी वई आहे। असां एजेंटा उन लाइ रखीसीं त मरकज़ी काबीना खां पुछूं त ऑफिस कंहिं वटि आहे या कंहिंजे कब्ज़े हेठि आहे, मरकज़ी काबीना उन जी वज़ाहत करे। PTLF जी कार किथे आहे, वज़ाहत करियो ऐं ॻोल्हा लाइ हिकमत अमली तयारु कजे। असांजे तंज़ीम जी कार हुई जेका असांजी साबिक़ मरकज़ी सदर साहब वटि हुई ऐं असां सिर्फ़ु इहा एजेंटा ॾिनीसीं त उहा कार किथे आहे, मरकज़ी सदर साहब वटि आहे या मरकज़ी सदर साहब किथे जमो कराई आहे। असां कंहिं ते बि का इल्ज़ाम तराशी न कईसीं, छो त PTLF मुसलसिल 4-5 सालनि खां वठी बहिराण जो शिकार हुई ऐं चूंडजी आयल हीअ बॉडी हुई जंहिंखां असां वज़ाहत पुछणु पंहिंजो आईनी हक़ पिया सम्झूं। 3 नंबर एजेंटा तंज़ीम जे अकाउंट में पयल रक़म केतिरी आहे, उन मां 38 लख कहिड़े आइन तहत कढाया विया आहिनि। दोस्तो, असांजी PTLF जी तंज़ीम जी जॾहिं इलेक्शन थिए पई त मुख़्तलिफ़ चेयरमैन आया, पर जंहिं चेयरमैन अब्दुल ख़ालिक भंगवार साहब इलेक्शन कराई, इंडस्ट्री जी मार्फत 42,32,000 कुझु सौ ऐं कुझु रुपया असांजे अकाउंट में उते मौजूदु हुआ। ऐं पोइ दोस्तनि जे चूंडजी अचण जे 2-3 महीननि खां पोइ पोस्ट वायरल थी त मरकज़ी काबीना 38 लख रुपया कढाए वई आहे। मरकज़ी काबीना ॾे असां तंहिंजे करे एजेंटा रखीसीं त तव्हां ही कहिड़े कानून तहत कढाया आहिनि, जंहिं ते मरकज़ी सदर साहब ब्रीफिंग में हिन जो जवाबु ॾींदे चयो त उहा रक़म मूं वटि अमानत में आहे। मोहतरम साईं उज़ुर पेश कयो त बैंक में 5 दरख़्वास्तूं थियूं जंहिंजे करे मां महसूसु कयो त मतां अकाउंट असांजो सीज़ न थी वञे ऐं मां तंहिंजे करे ही पैसा कढाया। मां हिन फोरम तां चैलेंज थो करियां त हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहब समेत उनजी जेका बि पंचायत आहे, बैंक में हिकिड़ी बि दरख़्वास्त साबित थिए त असीं जुर्मदार आहियूं, असांजे तरफ़ां का बि दरख़्वास्त कान्हे का। ऐं दोस्तनि ही पैसा पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ कढाया जंहिंजो हिसाब किताब ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। PTLF जे मरकज़ी सदर मोहतरम गुलाम रसूल उमर साहब ते एजेंटा नंबर 4 तगड़ी यासीन जे हिकु उस्ताद नाले इमरान जूण जे दरख़्वास्तूं कयूं आहिनि त संदसि वेझा अज़ीज़
जाली भर्ती आहिनि। मुख़्तलिफ़ फॉर्मनि तां इंक्वायरियूं हलनि पियूं। इन लाइ उन उस्ताद खे हिन वर्किंग कमेटीअ में घुरायो वञे। जेकॾहिं दरख़्वास्तूं कूड़ियूं आहिनि त उन उस्ताद ख़िलाफ़ क़दम खंयो वञे या मरकज़ी सदर साहब सफ़ाई पेश करे। ख़ुदा करे त असांजो सदर साहब उन में मुलविस न हुजे, पर जेकॾहिं सदर साहब सफ़ाई पेश न कई त माना साहब मौसूब जन मुलविस आहिनि ऐं सादिक अमीन न आहिनि रहिया। उन ते खुलियल बहस कजे त आइन छा थो चवे। पर पुट चयो वियो त इहा एजेंटा बुग़्ज़ ते ॿधल आहे। असांजो कंहिं सां बि को बुग़्ज़ कोन्हे। उहे असांजे सर जा साईं आहिनि, असांजे लाइ मोहतरम आहिनि ऐं असांजा भाउर आहिनि। पेटियालो मर्कज़ पारां एजेंटा नंबर 5 पेटियालो मर्कज़ पारां यूनिटनि ऐं ज़िलनि में इलेक्शनियूं हारायल माण्हुनि खे मुशावरती काउंसिल जो मेंबर कयो वियो आहे, जिन खे फौरी तौर ते हटायो वञे। असांजे आइन में असांजी मरकज़ी सदर खे हक़ आहे त उहो मुशावरती काउंसिल जा मेंबर खणी सघे थो, पर उन सूरत में जॾहिं तंज़ीम तहरीकनि में हुजे ऐं तहरीकनि मां जनरल बॉडी जो इजलास थिए, उन मां बि को रिज़ल्ट मिली न सघे, वर्किंग कमेटी जो इजलास थिए हलंदड़ तहरीक दौरान ऐं मुसलसिल तहरीकूं नाकाम वञनि, को रिज़ल्ट मिली न सघे, मरकज़ी काबीना जा बार बार इजलास थियनि, को रिज़ल्ट मिली न सघे, त मरकज़ी सदर खे अख़्तियार आहे त उहो मुशावरती काउंसिल जोड़े सीनियर उस्तादनि ते मुश्तमिल हुजे। उन्हनि खे घुराए जेका मरकज़ी बॉडीअ सां मीटिंग कंदी उहो उन्हनि सां मुशावरत करे सघे पियो। पर हिन वक़्तु का बि अहिड़ी तहरीक हलंदड़ कान्हे। सियासी बुनियाद ते, मुखालबत जे बुनियाद ते जेके हुन जा दोस्त तालुकनि ऐं ज़िलनि में इलेक्शन खां ड्राप थिया आहिनि, उन्हनि खे मुशावरती काउंसिल जो मेंबर कयो आहे। ही असांजी उते एजेंडा हुयूं। इजलास में सभिनी दोस्तनि एजेंटाउनि ते बि ॻाल्हायो ऐं मरकज़ी सदर एजेंटा वाइज़ ब्रीफिंग ॾींदो रहियो, जंहिंमें साहिब मौसू पंहिंजे साल जी कारकर्दगी बयानु कंदे चयो त असां मीरपुर ख़ास जे उस्तादनि जी जेके STR तहत बदिलियूं थियूं हुयूं 516 जूं, उहे बायोमेट्रिक वापसि कराए बदिलियूं कैंसिल करायूं। जेका कारकर्दगी पंहिंजे अकाउंट मरकज़ी काबीना जे अकाउंट में दाख़िल कराइण जी कोशिशि कई, जेको सरासर वधा हुयो। मूंखे बख़ूबी ॼाण आहे, पर सिंध जे उस्तादनि खे बि ॼाण आहे। मीरपुर ख़ास जे सदर मोहतरम असांजे दोस्त पीराणे मंगरे साहब बदलनि खिलाफ़ हाई कोर्ट हैदराबाद में एडवोकेट मामा यूसुफ लगारी जी मार्फत पिटीशन दाख़िल कराई हुई। कोर्ट उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। मोहतरम सेक्रेटरी एजुकेशन कोर्ट जे हुकुम ते अमल कंदे पिटीशनरनि खे लेटर लिखी पाण ॾांहुं घुरायो, जन सां गॾिजी मोहतरम गुलाम रसूल महर साहब, इंतज़ार शरगीर साहब जन विया। ख़ैर असांजी एजेंटा ते ऐं पिणु उन्हनि एजेंटाउनि ते बहस थियो। सदर साहब अकाउंट में जेके पैसा हुया उन्हनि लाइ बि चयो त उहे मुंहिंजे अमानत में पयल आहिनि। आउं वाज़िब कंदो हलां त बैंक अलफ़ला में अॻाड़ो बि चयोसीं त हाजी शफ़ी मोहम्मद सठे ऐं असांजे तरफ़ां का बि उते दरख़्वास्त दाख़िल न आहे। भले वर्किंग कमेटी जा मेंबर बैंक वञी उते मालूमात हासिल करे सघनि था, पर अहिड़ा पैसा, अहिड़ा बयान सिर्फ़ रक़म खे खुर्द बुर्द करण लाइ हया हुया। इजलास खे तरतीबवार दोस्तनि दिलि खोले ॻाल्हायो। असांजे हिकु दोस्त तकीर कंदे कुझु एजेंटाउनि तहत ऐं कुझु एजेंटा खां हटी के लफ़्ज़ इस्तेमालु कया। खे तरतीबवार दोस्तनि
दिलि खोले ॻाल्हायो। असांजे हिकु दोस्त तकीर कई, एजेंटान तहत बि ॻाल्हायो ऐं कुझु एजेंटा खां हटी करे कुझु तिखा लफ़्ज़ इस्तेमालु कया। उन दोस्त खे उथी मना कई ऐं दोस्तनि उन खां वधीक कुझु बि न ॻाल्हायो। मोहतरम, असांजे दोस्त कंबर शहजाद कोट ज़िले जे सदर मुमताज़ अहमद वदियो साहब तजवीज़ ॾिनी त सभु दोस्त अॼु हिते गॾु वेठा आहिनि, जेको बहितर अमल आहे, पर 4/11 वारी मीटिंग में केरु ॾींदो। उथंदे ई असांजे मोहतरम मुमताज़ वदियो साहब शिकायत कई त छा अॻी मीटिंग में मुंहिंजो फोटो न कढियो वियो हुयो, छा अॼोकी गॾिजाणीअ में बि असांजी तस्वीर कढी वेंदी या न कढी वेंदी। ऐं हमेशह इहो थींदो रहियो आहे त हुननि हमेशह पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे इजलास में कवरेज ॾियारी आहे ऐं जिन खे न चाहींदा आहिनि उनखे कवरेज न ॾियारींदा, जेको अमल तमामु ॾुखाइतो अमल आहे। वर्किंग कमेटीअ में दोस्तनि जी अक्सरियत फ़ैसिले खे मान ॾींदे असीं सभु दोस्त उते वियासीं। हाजी साहब ऐं सिकंदर जतोई या ॿियो को अॻुवाणी कंदो, साईं मुमताज़ वदे साहब जन चयो। ऐं ॿियनि दोस्तनि पंहिंजे वारे वारे सां लफ़्ज़ कुशाई कंदा इजलास मामूल मुताबिक़ बहितर नमूने हली रहियो हुयो। वरी जॾहिं असांजे साथी सांगड़ ज़िले जे सदर साहब ख़िताब कयो, वरी अची असां ते छिती तनक़ीद कंदो रहियो। ॼण महसूस ईअं पियो थियो त हाजी साहब असांजे इजलास में अचण ते राज़ी न हो। ॼाणे वाणे माहौल खे हथ वठी ख़राब पे कयो। एतिरी तेज़ ऐं तिखी तनक़ीद पे कई जंहिं असांखे इजलास मां वॉक आउट करण ते मजबूर कयो। पर दोस्तनि साईं पीर मुज़फ़र सदर ज़िला नौशरो फिरोज़, साईं सालम ज़रदारी साहब ज़िला सदर शहीद बेनज़ीराबाद, साईं अमोला महर साहब, साईं अलीगुल चांडियो साहब, साईं मोहम्मद शरीफ तुनियो साहब, साईं मोहम्मद बचल ख़ासकेली साहब ऐं ॿियनि दोस्तनि मुसबत किरदारु अदा कंदे असां सभिनी धुरनि खे इजलास में वापसि वठी आया। हाजी साहब, अब्दुल जब्बार साहब, खोसे साहब सदर पेटियल ज़िला जेकमबाद बेबहितरीन नमूने केस रखियो। जॾहिं साईं पीर साहब ऐं पीर मुज़फ़र पीर साहब सदर पेटियल ज़िला नौशरो फिरोज़ पीर मुज़फ़र साहब जन आया, उन बे रूमाल में घणो कुझु ॻाल्हायो, पर मोहतरम सालम ज़रदारी साहब जे मुसबत अंदाज़ में ॻाल्हाईंदे हाउस खे थधो करे वियो। एतिरे में सिंध जा जेके ज़िलाई सदर उन ते शिरकत कई हुई उन सभिनी ॻाल्हायो। हाणे जॾहिं मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहब ज़िलनि खां पोइ डिवीज़न खे ॻाल्हाइण जे लाइ मुखातिब थींदे साईं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सदर खे घुराइण जी वारे सां घुराए रहियो हुयो त मां इजलास में उथी बि साईं खे गुज़ारिश कई त कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी मौजूदु आहे, जॾहिं त कराची डिवीज़न जो सदर बि न आयो, कराची डिवीज़न जो नायब सदर बि न आयो ऐं कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी वेठो आहे, मुबसर जी हैसियत में उनखे ॻाल्हाइण ॾिनो वञे। दोस्तनि इनकार कयो। मां खेनि चयो त आइन में वाज़े अंदाज़ में लिखियल आहे जनरल सेक्रेटरी या मुबसिर पंहिंजा ख़्याल पेश करे सघे थो, पर जेकॾहिं इजलास में रायशुमारी थींदी त पोइ हिनखे रायशुमारी जो हक़ न रहंदो। जंहिं ते मरकज़ फरमायो त ही दोस्त जनरल सेक्रेटरी न आहे। मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदे चयो त को आइनी दलील ॾियो, ही कहिड़े हिसाब सां जनरल सेक्रेटरी न आहे। हुननि दोस्तनि चयो त असां हिननि दोस्तनि खे मना कईसीं जेसीं ताईं कराचीअ में 7हों कियामियाड़ी ज़िलो सरकारी तौर ते उनजी नोटिफिकेशन नथी निकिरे, ओसी ताईं डिवीज़न जी चूंड न थिए। मां दोस्तनि खे अर्ज़ु कयो त अॻम बि डिवीज़न जी जोड़ जक 6 ज़िलनि ते मुश्तमिल हुई ऐं हीउ जेको जनरल सेक्रेटरी थियो आहे, अॻम जेको जनरल सेक्रेटरी हुयो उहो रिटायर करे वियो
ऐं जेको डिप्टी जनरल सेक्रेटरी हुयो उहो एक्टिंग जनरल सेक्रेटरी जी हैसियत में डिवीज़न जे सदर साहब खे चयो त डिवीज़न जो इजलास घुरायो। जॾहिं 5 ज़िलनि जे सदर ऐं 6 ज़िले जे जनरल सेक्रेटरीअ एक्टिंग जनरल सेक्रेटरीअ खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी त इजलास तलब कयो, जनरल सेक्रेटरी जी सीट भरियऊं ऐं सभिनी वर्किंग कमेटी जे मेंबरनि जी राय जो एहतराम कंदे डिप्टी जनरल सेक्रेटरी साहब इजलास घुरायो ऐं उन इजलास घुराइण वारी कापी व्हाट्सएप डिवीज़न जे सदर ॾे बि कयईं ऐं उनखे बि इतलाउ ॾिनऊं। डिवीज़न जो सदर साहब ॼाणे वाणे उन इजलास में न आयो। जॾहिं त उन इजलास जी सदारत डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी ऐं डिवीज़न जो सीनियर नायब सदर मोहतरम नसीम साहब कई ऐं उन इजलास में महिमान ख़ास मरकज़ी नायब सदर जंहिंजो तालुक़ कराचीअ सां आहे मैडम नियर बुखारी साहब उन शिरकत कई ऐं उन्हनि 5 ज़िलनि जे सदरनि ऐं हिकु जनरल सेक्रेटरी वर्किंग कमेटीअ जे अक्सरत मेंबरनि हुनखे जनरल सेक्रेटरी चूंडियो, जंहिंजो इतलाउ हुन मरकज़ खे बि ॾिनो, डिवीज़न जे सदर खे बि ॾिनो ऐं लाॻापियल ॿियूं जेके वर्किंग कमेटी जा मेंबर हुया या जेको असांजो तइलीम खातो हुयो उनखे बि ॾिनो। PTLF जे आइन में इहो क्लियर वाज़े लिखियलु आहे त जॾहिं का सीट जंहिं इदारे जी ख़ाली थिए अख़्तियार बि उन सीट जो उन इदारे खे ई आहे ऐं सिर्फ़ उन इदारे खे मथे इदारे खे इतलाउ करणो आहे। मोहतरम असांजे जनरल सेक्रेटरी गाज़ी खान जमाली साहब पंहिंजी कार्रवाई में लिखियो त उहा मरकज़ खां नोटिफाई थियल न आहे। मां दोस्त खां पुछण थो घुरां त मरकज़ी खे नोटिफाई करण जो अख़्तियार ई न आहे। इहा असांजी तंज़ीम आहे जेका असांजे आइन ते हले थी। तंज़ीम जे आइन जे कहिड़े फ़ुक़रे तहत मरकज़ी बॉडीअ खे नोटिफिकेशन करणो आहे उनखे को बि अख़्तियार कोन्हे को। नोटिफिकेशन उन इदारे जे जनरल सेक्रेटरी खे कढी उन्हनि खे इतलाउ ॾियणो आहे। दोस्तनि चयो त हिनखे अख़्तियार न आहे, असां हिनखे मना कई आहे। मां दोस्तनि खे गुज़ारिश कई त तव्हां मननामा जो अहिड़ो को लेटर असां न आहे लाथो, को बि लेटर कोन लथल हुयो। जॾहिं मां दोस्तनि खे गुज़ारिश कई त तव्हां हिनखे जनरल सेक्रेटरी हैसियत में ॻाल्हाइण ॾियो, मरकज़ी काबीना चयो त असां हिनखे जनरल सेक्रेटरी क़बूल नथा कयूं। उते इजलास में सभु दोस्त गवाह वेठा आहिनि, जेके ज़िलनि जा सदर साहिबान हुया, डिवीज़न जा सदर साहिबान हुया, मरकज़ी बॉडी जा उहिदेदार दोस्त हुया। मां उथी भी सभिनी दोस्तनि खे 3 दफ़ा हथ ॿधा ऐं पंहिंजी झोली ॾेखारी त हिन PTLF जी तंज़ीम खे इंतशार खां बचायो, फरमाइश वारो प्रोग्राम न हलायो, पसंदि ऐं नापसंदि न हलो। हिन जी जनरल सेक्रेटरी जेका चूंड थी आहे उहा आइनी ऐं उसूली चूंड आहे। इदारे में जेके मौजूदु दोस्त वेठा आहिनि आइन ते जेकॾहिं बहस कनि त असां हुन सां बहस करण जे लाइ तयारु आहियूं। ऐं वेतर तव्हांजी मरकज़ी नायब सदर बि हिन इजलास में वेठी आहे, जंहिं ते मरकज़ी सदर साहब फरमायो त असां उन नायब सदर खे हटाए छॾियो आहे। मरकज़ी बॉडी जे दोस्तनि बि चयो त असां हुनखे हटाए छॾियो आहे। मां गुज़ारिश कंदो हलां त मरकज़ी उहिदेदार खे हटाइण जो अख़्तियार मरकज़ी बॉडीअ खे न आहे, उन सिंध जी जेका जनरल बॉडी आहे उनखे अख़्तियार आहे त कंहिंखे हटाए सघे थी या को नओं मुक़ररु करे सघे थी। दोस्तो असां वॾी कोशिशि कईसीं पर दोस्त पंहिंजी ज़िद पंहिंजी अना ते बीठा रहिया। हुननि खे सभिनी दोस्तनि गुज़ारिश कई त कराचीअ खे बि क़बूल करियो। हुननि दोस्तनि पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहिया, कराची खे क़बूल न कयो। असां महसूसु कयोसीं त कल्ह हिननि दादू तालके जे सदर खे हटायो आहे, अॼु ही दोस्त मरकज़ी काबीना जे नायब सदर खे हटाइण जी ॻाल्हि पिया कनि ऐं डिवीज़न जे अक्सरती फ़ैसिले खे क़बूल न पिया कनि। उहो असां तो वॉकआउट करे आयासीं। जे तव्हां उनखे क़बूल कयो था त ठीकु आहे, तव्हां क़बूल नथा कयो त असां निकिता था वञूं, पर दोस्तनि क़बूल न कयो। इजलास में सीनियर तरीन असांजो दोस्त आहे सांगड़ ज़िले जो सदर, उनखे मां चयो त साईं जेका असांजी डिवीज़न जी नायब सदर आहे या काइम मुक़ाम जनरल सेक्रेटरी आहे उनखे इजलास घुराइण जो अख़्तियार आहे या न आहे। मां उनखे मिसाल ॾिनो,
2000 जो जॾहिं मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शलगिरी साहब जन सिंध जा सदर हुया, जनरल सेक्रेटरी साईं हाजी नाज़र निज़ामानी साहब जन हुया, नवाब शाह में पेटियर और सखर डिवीज़न जो इजलास थियो, जंहिंमें डिवीज़न जो सदर साहब भी कोन हुयो ऐं उन इजलास जी सदारत उन वक़्तु डिवीज़न जो सीनियर नायब सदर हुउसि। मरकज़ी पार्टी जे दोस्तनि उन इजलास जी सदारत मूंखां कराई, जॾहिं त उन इजलास में मरकज़ी सदर साहब भी मौजूदु हुयो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहब भी मौजूदु हुयो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी रहीमदाद मीरानी साहब भी मौजूदु हुयो। डिवीज़न जे सीनियर नायब सदर जी सदारत में इजलास थियो ऐं उते फैज़गंज तालुके सां तालुक़ु रखंदड़ मोहतरम फैज़ मोहम्मद शर साहब खे डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। इहो असांजो आईनी अख़्तियार हुयो ऐं हिन वक़्तु बि जे कराची डिवीज़न जे दोस्तनि जो आईनी अख़्तियार आहे त उहे जनरल सेक्रेटरी पंहिंजो चूंडे सघनि था, सिर्फ़ु मथे इदारे खे हू दोस्त इतला ॾेई सघनि था। दोस्तो, असांजे दोस्तनि उते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं त अव्हांखे तहरीक अव्हां कीअं हलाई, अव्हांखे तहरीक हलाइण जो अख़्तियार आहे या न। दोस्तो, पेटीएल सिंध जो सदर कायद उस्ताद जान मोहम्मद जमाली साहब हुयो। उन दौर में भी उस्तादनि जा के मसइला हुया जन ते नवाब शाह ज़िले जे सदर अल्लाह बख्श बमरे साहब उस्ताद जे मसइलनि खे साम्हूं ॾिसंदे जॾहिं उन वक़्तु बि एसवीअ ऐं जेवीअ जा जेके उस्ताद हुया उन्हनि कोशिशि पे कई त असां हिननि सीनियर उस्ताद खां जुदा थी नई तंज़ीम जो बुनियाद विझूं। असां उन्हनि ते मायूस थी विया आहियूं। नवाब शाह ज़िले जे सदर तहरीक जो आगाज़ कयो। हुननि दोस्तनि जे मसइलनि खे साम्हूं रखंदे हिकु अधु ॾींहुं तहरीक हली, मरकज़ी सदर हुन जो नोटिस वठंदे उहा नवाब शाह ज़िले मां हलंदड़ तहरीक जी अॻुवाणी कई। साईं अकबर शाह जो तालुक़ु ठठे ज़िले सां हुयो। जॾहिं मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जी रिपोर्ट मुताबिक़ त साईं अकबर शाह खे बदिली करे ज़िले बदर कयो वियो, ठठे मां बदिली बदीन ज़िले कयो वियो ऐं ठठे ज़िले जे दोस्तनि तहरीक हलाइण जो ऐलान कयो। 2-4 ॾींहं उहा तहरीक हली। उन वक़्त जे सदर पेटीएल सिंध जे सदर ठठे ज़िले जे दोस्तनि जे तहरीक जो नोटिस वठंदे उन तहरीक जी अॻुवाणी कई ऐं मरकज़ उन तहरीक में इन्वॉल्व थियो ऐं साईं अकबर शाह खे बदीन ज़िले खां वापसि पंहिंजो ठठो ज़िलो ॾियारियो। 2000 उस्ताद 2001 जा उस्ताद जेके अपॉइंटमेंट हुया उन्हनि जे कंफर्म न पे कयो वियो। उन वक़्तु पेटीएल सिंध जो सदर मोहतरम साईं मोहम्मद रफ़ीक जरवार साहब सदर हुयो। जेकमाबाद में 28 ज़िलनि उते पंहिंजी गॾिजाणी घुराई। हिकु लाड़काणो उन में शरीक थियो मोहतरम लियाकत हैदर साहब। मेज़बान उन वक़्तु जेकमाबाद ज़िले जो सदर साईं मोहम्मद सिद्दीक मलगानी साहब हुयो ऐं आउं जनरल सेक्रेटरी जी हैसियत में उन इजलास में शिरकत कई ऐं उस्तादनि जे मसइलनि खे साम्हूं रखंदे मोहतरम लियाकत हैदर साहब तहरीक जो ऐलान कयो, जेका तहरीक बुख हड़ताल खां शुरू थी ऐं कराची बुख हड़ताल ते दोस्त वेठा। पेटीएल सिंध जे सदर के दोस्तनि अपील कई। उन वक़्त जे सदर मोहतरम साईं मोहम्मद रफ़ीक जरवार साहब उन्हनि जी अपील खे मान ॾींदे तहरीक जो नोटिस वठंदे ऐं उन तहरीक जी अॻुवाणी कई। उन तहरीक में भरपूर किरदार अदा करे उस्तादनि खे कंफर्म करायो। जरवार साहब सिंध जो सदर हुयो त मोहतरम साईं इंतज़ार शलगिरी साहब पंहिंजे हम ख्याल दोस्तनि सां गॾिजी अलहदा चार्टर ऑफ डिमांड जोड़े वज़ीर मालियात सां, फिनांस सेक्रेटरी सां, सेक्रेटरी एजुकेशन सां मिली टाइम स्केल जे लाइ 5-6 साईं उते वञी मीटिंगूं कयूं ऐं उन पे तहरीक हलाई। साईं
मोहम्मद रफ़ीक जरवार पंहिंजो पाण ते फर्ज़ सम्झी करे ऐं उन बि तहरीक जो ऐलान करे सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 16 स्केल ॾियारियो। हाणे जॾहिं असांजी पंचायत जे अॻुवान उस्तादनि जे दर्दनि खे साम्हूं रखंदे, उस्तादनि जे मसइलनि खे साम्हूं रखंदे तहरीक हलाइण जी ॻाल्हि कई। असांजे नौजवान उस्तादनि असांजी तंज़ीम जे दोस्तनि जी कारकर्दगी खां मायूस थी सोशल मीडिया ते रखियो त असां जेके 2001 खां 2017-16 ताईं अपॉइंटमेंट नौजवान उस्ताद आहियूं, असां पंहिंजो ॿियो पेतिरो पिया ॻोल्हियूं, ॿियो रस्तो पिया ॻोल्हियूं ऐं का ॿी तंज़ीम पिया असां रजिस्टर कराइण वञूं। इन्हनि सभिनी शयुनि खे साम्हूं रखंदे हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहिब सिंध जो टूर कयो। सिंध जे दोस्तनि हुनखे तहरीक जी ॻाल्हि कई ऐं हाजी साहिब जॾहिं तहरीक हलाइण जो ऐलान कयो त असां पाण ते फर्ज़ सम्झो त इन खे असांजा दोस्त ॿियो रुख ॾींदा ऐं असां कोशिशि करे हाजी साहिब खे चयोसीं त तव्हां तहरीक न हलायो, मरकज़ी दोस्त भले तहरीक हलाइनि, असां हुन सां गॾिजूं। हाजी साहिब सिंध जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ शहरनि में इहा ॻाल्हि वाज़िह कंदो रहियो त असां उस्तादनि जे मसइलनि खे साम्हूं ॾिसंदे तहरीक जी ॻाल्हि करियूं था, पर मरकज़ी काबीना खे बार बार अपील कंदो रहियो त हू अचनि तहरीक जी अॻुवाणी कनि, असां हुननि जा सिपाही थी हुन सां गॾिजी कमु कंदासीं। पर हुननि दोस्तनि सिंध जे अक्सर नौजवान ऐं अक्सर चूंडियल दोस्तनि तहरीक जी हिमायत बि कई, पर मरकज़ खे खपंदो इहो हुयो त उन्हनि सभिनी मसइलनि खे साम्हूं रखंदे उन जो नोटिस वठंदे उस्तादनि जी ख़्वाहिशनि ऐं उमंगुनि तहत अची तहरीक जी अॻुवाणी करे आहे, जेको मरकज़ी दोस्तनि अहिड़ो अमल न कयो। जॾहिं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिब 11 डिसंबर ते भिटशाह खां लांग मार्च जो ऐलान कयो त असां दोस्त साईं मोहम्मद मूसा लगारी साहिब, साईं अतीक रहमान, साईं नूर मोहम्मद, साईं गुल मोहम्मद, साईं मुमताज़ शाह, साईं अब्दुल जब्बार खोसो साहिब जेको असांजे जेकंबाद ज़िले जो सदर आहे, असां 5-8 दोस्त गॾिजी हाजी साहिब खे गुज़ारिश कईसीं त तव्हां तहरीक लांग मार्च खे मुलतवी कयो ऐं हुननि दोस्तनि खे चऊं था तहरीक जी अॻुवाणी कनि। असां मरकज़ी बॉडीअ खे स्पेस ॾियारियोसीं। 11 तारीख़ जी तहरीक खे असां 22 तारीख़ ताईं ऐलान कयो ऐं असां पोइ 16 वर्किंग कमेटी जे मेंबरनि मरकज़ी बॉडीअ खे रिक्वेज़ेशन इजलास जी दरख़्वास्त ॾिनी त तव्हां इहो इजलास तलब कयो ऐं 22 तारीख़ वारे ऐलान खे पाण इदारे में खणी था हलूं। पोइ इदारो इन खे पास करे थो त तव्हां तहरीक जी अॻुवाणी कयो। जे इदारो इन खे पास नथो करे त उहो जेको इदारो ख़ुदि मुख़्तियार आहे। पर असां दोस्तनि खे तमामु घणी गुज़ारिश कई, एतिरे क़दुरु जो जेके असां दोस्त वियासीं दोस्तनि खे मिनथूं कयूंसीं, पर दोस्तनि हिकु बि ॻाल्हि न ॿुधी। ठठे ज़िले सदर मोहतरम साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो साहिब ऐं साईं मोहम्मद बचर ख़ासकेली साहिब बि तमामु घणी कोशिशि कई, पोस्टनि ज़रिए अपीलां कयूं त मरकज़ी बॉडी इजलास तलब करे। पेटीएल सिंध जे अॻूणे सदर मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शरगिरी साहिब, गाज़ी खान जमाली साहिब हिकु पोस्ट रखी त असां इजलास बराए तनक़ीद बराए इस्लाह जेकॾहिं थिए त घुराइण जे लाइ तयारु आहियूं। मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शरगिरी उन ते कमेंट्स ॾिनो त घटि में घटि इहो इजलास 17 तारीख़ ताईं घुरायो वञे ऐं जेकॾहिं दोस्त इहो इजलास अॻु में घुराइनि हा त शायदि अहिड़ी नौबत न अचे हा ऐं दोस्तनि इजलास घुराइण खां क्लियर जवाबु ॾेई छॾियो ऐं असां सभु दोस्त उते वियासीं। अॼु बि असां इहा ॻाल्हि वाज़ह था कयूं त असां उस्तादनि जा नुमाइंदा आहियूं, भले सखर डिवीज़न जो मां उहिदेदार हुजां, हाजी साहिब ज़िले जो उहिदेदार हुजे, मुंहिंजी डिवीज़न में बि हज़ारनि जी तइदाद में उस्ताद आहिनि, हाजी शफ़ी सठिया साहिब जे ज़िले में बि अहिड़े तरीक़े सां असांजा जेके हमख़्याल दोस्तनि जा डिस्ट्रिक्ट आहिनि ऐं जेके असां सां वागियल दोस्त आहिनि
उन्हनि अक्सरत बुनियाद ते असांखे तहरीक जी ॻाल्हि कई ऐं असां 28 तारीख़ ते तहरीक जो धरणे जो ऐलान कयो ऐं तव्हां ॾिठो त उन में बार बार असां मरकज़ी काबीना खे अपीलां कयूं त अचो असांजी अॻुवाणी कयो, असां तव्हां सां जी अॻुवाणी हलण जे लाइ तयारु आहियूं, तव्हांजा सिपाही थी तव्हां सां गॾिजी कमु कंदासीं। पर अचण जे बजाए उन्हनि दोस्तनि खे मनू कयूं ऐं असांजी उहा तहरीक तव्हां दोस्तनि जे साम्हूं आहे। उन में बायोमेट्रिक जेको असांजो पुराणो मसइलो हो उनखे डिवीज़न लेवल ते बि लाथो वियो ऐं ॿी जेका मीटिंग आहे उहा मीटिंग बि असांजी 4 तारीख़ ते मुक़ररु कई वई। मता दोस्त चवनि त मीटिंग करण जो हाजी साहब खे सिकंदर खे को घणो शौक़ु आहे। मां दोस्तनि जी रायनि खे साम्हूं रखंदे, साईं मुमताज़ मदे जी तजवीज़ खे साम्हूं रखंदे, साईं बचल ख़ासकेली जी तजवीज़ खे साम्हूं रखंदे अॼु बि इहा ॻाल्हि वाज़िह कंदो थो हलां त जेकॾहिं मरकज़ी बॉडी अचे थी त 6 माण्हुनि जो वफ़द वञी गॾिजी मीटिंग करे, भले मरकज़ी बॉडीअ जा 2 दोस्त अचनि, 2 हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहिब जी पंचायत जा दोस्त हुजनि ऐं 2 असांजा नौजवान दोस्त हुजनि, असां उन्हनि सां गॾिजी मीटिंग करण जे लाइ तयारु आहियूं। असां न कल्ह पेटीएल खे टोड़ण जी ॻाल्हि कईसीं, न अॼु पेटीएल खे टोड़ण जी ॻाल्हि कयूं था, पर असां महसूसु था कयूं त जॾहिं इदारनि अंदरि आइन खां हटी करे पंहिंजी ज़िद अना ऐं डिक्रेशन तहत जॾहिं फ़ैसिला थींदा आहिनि पोइ माण्हू मजबूर थींदो आहे ऐं मजबूर माण्हू तंग थियल माण्हू पोइ बग़ावतूं कंदो आहे। ख़ुदा न करे त का अहिड़ी बग़ावत न अचे। वरी बि मरकज़ी बॉडीअ जे दोस्तनि खे मां गुज़ारिश थो करियां त तव्हां कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरीअ खे फिल फोर क़बूल कयो ऐं जेके उस्तादनि जी 38 लखनि जी जेका अमानत बकोल मोहतरम साईं गुलाम रसूल जे त मूं वटि मौजूदु आहे उहा बि ज़ाहिर कयो ऐं जेके तव्हां मुशावरती काउंसिल में हारायल माण्हू खया आहिनि उन्हनि खे बि फिल फोर तव्हां हटायो ऐं अची तहरीक जो ऐलान कयो। सिंध जो जेको उस्ताद 2001 खां 2016 ताईं अपॉइंटमेंट थियल आहे उन्हनि जी सीनियरिटी 3 साल कटी वई आहे, उन्हनि खे अचो त गॾिजी करे पंहिंजो हक़ु ॾियारियूं। जेके उस्ताद 2001 खां 2016 ताईं अपॉइंटमेंट आहिनि उन्हनि खे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां उन्हनि दोस्तनि खे सीनियरिटी ॾियारियूं। अपग्रेडेशन, बाबा कहिड़ी अपग्रेडेशन? सरकार जॾहिं अपॉइंटमेंट कई उन्हनि इश्तिहार 14 ग्रेड जो ॾिनो त तव्हां बि लेटर उहो ई वठी आया आहियो जेका असांजी पोस्ट अपग्रेड थी आहे। माज़ीअ में थियो ईअं आहे जॾहिं असां 5 ग्रेड में हुयासीं उस्ताद पोस्ट अपग्रेड थी 7 ग्रेड में। जॾहिं प्राइमरी जी पोस्ट खे इंटर ते अपॉइंटमेंट करण जे लाइ सरकार पॉलिसी जोड़ी असांजी पोस्ट थी 1 लेटर ज़रिए 9 ग्रेड में। जॾहिं सरकार 14 ग्रेड में अपॉइंटमेंट करण जी पॉलिसी जोड़ी प्राइमरी टीचर जी क्राइटेरिया अपॉइंटमेंट जी ग्रेजुएट घटि में घटि 50% मार्कुनि ते रखी वई त इहा अपग्रेडेशन बि असांजी 1 ई लेटर ज़रिए थी आहे बिना शर्त अपग्रेडेशन। हीअ असांखे कहिड़ी अपग्रेडेशन नौजवाननि खे मिली आहे? जॾहिं त कैबिनेट जो फ़ैसिलो थियल आहे त 2021 खां अपॉइंटमेंट अपग्रेडेशन कई वेंदी। 7 जून वारे धरणे में अवां जे चार्टर ऑफ डिमांड ते सरकार लिखियो आहे एग्री 2021 खां अपग्रेड कयो वेंदो, पर तव्हां लेटर वठी आयो 2022 जे जुलाई महीने जो। जीअं 2023 जे उस्तादनि खे बि इन मां को लाभ हासिल न थियो, वरी उस्तादनि खे इहो फ़ाइदो पहुचंदो 2024 जे जनवरी वारे पघार में। असांजा जेके नौजवान उस्ताद जेका हिन वक़्तु असां वटि मेरिट ते अपॉइंटमेंट थी आहे उहे बि असांजा भाउर आहिनि, असांजी अखियुनि जो नूर आहिनि, असांजो सरमायो आहिनि, असांजी ताक़त आहिनि। उहे हिन वक़्तु अपॉइंटमेंट थिया आहिनि 2022 में ऐं जेके असांजा ॿिया उस्ताद जेके 2001 खां 2016 ताईं अपॉइंटमेंट आहिनि जे तव्हांजी हिन अपग्रेडेशन वारे लेटर तहत त उहे दोस्त नवां असांजा दोस्त पुराणनि जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि खां वधीक सीनियर थी वेंदा जेका उन्हनि सां ज़्यादती आहे उन्हनि खे उहा सीनियरिटी ॾियारी वञे। सेक्टर 2 में हिकु प्राइमरी आहे ॿियो सेकेंडरी आहे।
जॾहिं त सेकेंडरी जा दोस्त जेके JST अपॉइंटमेंट थियनि था उन जी अपॉइंटमेंट जी बि क्राइटेरिया साॻी आहे। ग्रेजुएशन में 50% मार्कुनि ते उनखे 14 स्केल थो मिले, उहे JST मां HSC था थियनि, HSC मां उहे 17 में था वञनि, 18 में था वञनि, 19 में था वञनि, 20 में था वञनि ऐं उहे डायरेक्टर था थियनि, 20 ग्रेड ताईं था पहुचनि। असांजी दिलि ख़ुशि आहे। असां था चऊं त जेको प्राइमरी उस्ताद आहे असांजो, जेको हाणे नौजवान प्राइमरी उस्ताद असांजो अपॉइंटमेंट थियो आहे उहो 14 ग्रेड मां, त हिन प्राइमरी सेक्टर में बि इन उस्ताद खे प्राइमरी सेक्टर में अवां 16 बि ॾियो, 17 बि ॾियो, 18 बि ॾियो, 19 बि ॾियो, जेको असांजो हक़ु आहे। अचो त सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे, अचो त सभु रंजिशूं ख़तमु करे, अचो त सभु अनाऊं ख़तमु करे, उस्तादनि जे ऐं तंज़ीम जे वसीतर मुफ़ादनि खे साम्हूं रखी नौजवान उस्तादनि जी उमंगनि ऐं ख़्वाहिशनि मुताबिक़ के गॾियल फ़ैसिला करे उस्तादनि जा मसइला हल करायूं। सिंध जो उस्ताद हिन वक़्तु मायूस आहे, सिंध जो उस्ताद हिन वक़्तु परेशान आहे, सिंध जे उस्ताद जो हिन वक़्तु को बि पुरसान हाल न आहे रहियो, सिंध जे उस्ताद तां जे मुंहं तां मुर्क ख़तमु थी चुकी आहे। अचो त सिंध जे उस्ताद ते जे मुंहं ते मुर्कूं वापसि आणायूं। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त मसलत पसंदगीअ जे ॼार खां ॿाहिरि निकिरी अचो, अनाउनि खां मथां थी अचो, त असां तव्हांखे भाकुर पाइण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी जे तव्हां मसइल पसंदगी जो शिकार हूंदव, उस्तादनि जे मसइलनि जे लाइ, उस्तादनि जे हक़नि जे लाइ अवां को आवाज़ बुलंद न कंदव, त पोइ असां जिन जी असां नुमाइंदा आहियूं, भले डिवीज़न जा नुमाइंदा हुजूं, ज़िलनि जा नुमाइंदा हुजूं, असां उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं। कल्ह बि असां सिंध जे उस्ताद जे हक़नि जी ॻाल्हि कईसीं, अॼु बि असां सिंध जे उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि था कयूं। असां ते तनक़ीदियूं वॾियूं थियूं थियनि। मूंखे दुख तमामु घणो थियो जॾहिं असांजे जनरल सेक्रेटरी खे कराची रिपोर्ट कराई वई ऐं उतां जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर वाइस मैसेज वायरल थो करे, घटि में घटि 8 मिंटनि जो आहे। असांजे जनरल सेक्रेटरीअ जे मथां हुन जेका ॿोली इस्तेमालु कई आहे ऐं उन खां अॻु में असांजे सदर साहिब जे मथां शिकारपुर जी DO साहिब जेका ॿोली इस्तेमालु कई आहे, ऐं उन्हनि जी मुज़मत थो करियां। तइलीम खाते खां घुर थो करियां त DO दादूअ खे फिल 4 हटायो वञे ऐं शिकारपुर जी DO साहिब जी बि कन मट कई वञे। उस्ताद तव्हां ज़िंदाबाद, पेटियल जिंदाबाद।